ओ मुझी न्याणी निमाणी मुझे मतलब मुझी रानी आज को मच्छी पल्लू खारा भले बूथ बुंडी खाए मिर्चन सा मानी शिकल ॾिठी थी पंहिंजी तुंहिंजी शिकल जहिड़ा माण्हू मच्छी पलो खपाईंदा आहिनि खाईंदा न आहिनि 12 महीने में कोन खाईंदा न चिटी थी पवंदई शुक्र दाल खाई खाई पेट पारू तो थी वियो आहे हाँ पेट पारू थो थी वियो अथई मच्छी पलो खाईंदे तर्स जज़्बाती न थी उही असांजी दुश्मनी वधी वियो न किथे तोखे न इहो बकरी जो गोश्त में हलाए छॾियां ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी पूरो महीनो थी वियो आहे घर में को सामान आंदो अथई मच्छी पलनि जी त फरमाइशूं करे मां छा कयां मुल्क में मूड़ी लॻी पई आहे माण्हू किराए जा पैसा कोन था ॾियनि त पोइ कुझु ॿियो था सोचूं ॿियो वरी छा थी सोची ॿुधो अथनि त लालू बीमार थी पियो आहे हा पना था खाई पोइ अस्पताल था खोलियूं अचे असांखे सुयण न आहे कोन थी वरी इस्पताल खोलियूं मां त भोपो थींदुसि भोपे खे हाणे खॾ में असां हकीम थींदासीं हकीम तूं हकीम जानू जड़ी बूटी वारो ऐं मां तुंहिंजी कंपाउंडराणी हा इहा वाह जी ॻाल्हि कई थी वाह जी न थई पूरे तरह जी ॻाल्हि थई छो त मोचड़नि जी परवाह न आहे पैसो खपे